सिंध कमीशन स्टेटस ऑफ वुमेन पारां सिंध अंदर मुख़्तलिफ़ शोबन में मिनता माणींदड़ औरतुनि खे माइशरे में अॻिते वधाइण लाइ माई बख़्तार एवार्ड ॾिना विया। एवार्ड जी तक़रीब सिंध लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद में थी, जंहिंमें सियासी समाजी ऐं औरतुनि जे हक़ लाइ कमु कंदड़ समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। उन मौक़े ते मेहताब अकबर राशिदी, मलका खान, रुबीना चांडियो, सुलेमान अबड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असल में माई बख़्तावर एवार्ड जे उन औरत खे जंहिं पंहिंजी राइट्स जे लाइ जिदोजहद कई, ख़ासि करे हारियाणनि जे लाइ जिदोजहद करे हुन पंहिंजी हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो आहे। उहो साॻी रवायत क़ाइमु रखंदे घटि में घटि ॿियनि औरतुनि जेको बि पंहिंजे ज़िलनि जे अंदरि इन क़िस्म जो कमु कनि पियूं त उन्हनि खे उहो इनकरेज कनि पिया, हिमत अफ़ज़ाई कनि पिया ऐं उन ते उहो एवार्ड ॾियनि पिया। हमने माई बख्तावर अवार्ड जो है वो रखा है यहाँ पे, जिसमें बाकायदा इनकी नॉमिनेशन जो है ख़वातीन की मुख्तलिफ़ अज़ला से आई थी। और इसमें जो है वो ये नहीं है कि ख़वातीन घरों में कोई कढ़ाई सिलाई वाले ही काम कर रही हैं, बल्कि ख़वातीन जो है वो डंपर भी चला रही हैं। हिते मौजूद जेके भी मेंबर आहिनि तव्हां ॾिसंदा त उनमें मेहताब अकबर राशिदी भी आहे, हिना दस्तगी PPP मां आहे, सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, थिएटर आहे ऐं उन थिएटर में बि जेको आहे सो नंढपिण जी जेका शादी आहे उन जे हवाले सां असां ॻाल्हाए रहिया आहियूं। ऐं डंपर हलाईंदी आहियां, पहिरीं खां घर जो कमु कंदी हुई, सिलाई कढ़ाई कंदी हुई, घर जो कमु इहो औरतूं जेको कंदियूं आहिनि इहो कंदी हुई। तंहिंखां पोइ मूं अप्लाई कई जॉइनिंग डंपर ड्राइवरी थर खुशहाल प्रोग्राम में, उते मूं 15 महीना ट्रेनिंग कई है। तंहिंखां पोइ हाणे जॉब पंहिंजी करे रही आहियां। खुशाइन अमल है, ऐसा होना चाहिए। अगर हम लोगों को अप्रिशिएट करेंगे, पैज़राई देंगे तो ही लोग आगे बढ़ सकेंगे। हिन चयो त नंढी उमिरि जी शादी ऐं छोकिरियुनि जी इजाज़त खां सवाइ ज़बरदस्ती शादी करणु कानूनी तौरु ॾोह आहे। उन कानून बाबति आगाही ॾियणु तमामु लाज़मी आहे। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ TV, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।